सर जीअं त शाइरी थी वई, मज़हब थी वियो, वहदतुल वजूद थी वियो, इहे हिक ॿिए खां तक़रीबन जेकॾहिं डिफरेंट आहिनि, पर जेकॾहिं शाह साहब जी शाइरी ॾिसूं था जेका इंस्पायर थी आहे वहदतुल वजूद मां, त असां इन खे गॾु पढ़ी सघूं था, इन खां जुदा करे कीअं पढ़ी सघूं था। जेकॾहिं शाइरी ऐं पंहिंजो मज़हब हिक ॿिए खां अलॻि आहिनि त इन खे गॾु असां कहिड़े हिसाब सां पढ़ी सघूं था ऐं सिधो जेका इंस्पायर थियल आहिनि शयुनि मां। ॾिसो, मूं तव्हांखे सवेर ॻाल्हि चई आहे त शाइर बि माण्हू आहिनि, असां तव्हां जहिड़ा माण्हू आहिनि, ऐं शाइर बि समाज में वॾा थियनि था, शाइरनि जा बि अक़ीदा थियनि था, शाइरनि जा बि समाजी ख़्याल आहिनि, शाइरनि जा बि मज़हबी ख़्याल आहिनि। ऐं आइंस्टाइन खां पुछूं, आख़िरी ज़माने में आइंस्टाइन खां पुछूं त तुंहिंजे ख़्याल में ख़ुदा आहे या न आहे, या कहिड़ी शिकिल में हूंदो? आइंस्टाइन, हुनजे सभिनी लिखियो आहे बायोग्राफर्स, हुनजो जवाबु आहे त वजूद ई हो। हुन चयो त मूंखे हिकिड़ी ॻाल्हि जी लॻे थो पक आहे त शख़्सी फॉर्म में न हूंदो, पर वननेस ऑफ यूनिवर्स में मूंखे अंदाज़ो आहे त मथां ईअं इन फॉर्म में हुजे। माना एग्ज़ैक्टली हुन इस्तेमालु न कयो आहे लफ़्ज़ इहो, पर बहितर वजूद जी ॻाल्हि। न्यूटन कैम्ब्रिज में मज़हब पढ़ाईंदो, थियोलॉजी पढ़ाईंदो। जंहिं माण्हूअ खां जदीद फिज़िक्स जी शुरूआति थी आहे उहो पढ़ाईंदो कैम्ब्रिज में थियोलॉजी। सो इंसान आहिनि, ईअं फ़लसफ़ी तव्हां जे पढ़ंदव हेगिल जा ख़्याल त फ़लसफ़िन जो फ़लसफ़ी आहे, पर तव्हां केतिरनि ख़्यालनि ते तव्हां हुन ते बीहंदो त हीअ तव्हां हुनजा कहिड़ा ख़्याल अथनि। सो इन करे शाह लतीफ़ बि हिकिड़ो ज़ाहिर आहे त हिन समाज मां उथियलु माण्हू हो। हाणे हुनखे कीअं असां सम्झूं, उहो इहो आहे त सभ खां पहिरीं ॻाल्हि त कंहिं बि अक़ीदत मंदी में न पढ़ूं। यादि करे छॾियो, जंहिंसां बि तव्हांजो जुड़ंदो अक़ीदो, उन सां तव्हांजो तालुक़ु जुड़ी कोन सघंदो। शऊरी डिस्कनेक्ट थींदो पैदा जंहिं लम्हे तव्हां कंहिं माण्हू जे कंहिं शइ जे अक़ीदे में अची वेंदो। सो अक़ीदे में न अचो। ऐं जेके मूं तव्हांखे लवाज़मात ॿुधाया त शाह लतीफ़ ज़ाहिर आहे को हिकु रंगो शाइर न आहे, उनजा एतिरा घणा पासा आहिनि। त इन करे जेतिरो बि इन्हनि पासनि जी ॼाण वधीक हूंदी ओतिरो तव्हांखे मज़ो वधीक ईंदो, तव्हांखे सम्झ में वधीक ईंदो। ऐं त इन करे ज़ाहिर आहे त हाणे इन करे ई मूं तव्हांखे तारीफ़ी लेक्चर डायरेक्ट न रखियो त जेकॾहिं लतीफ़ शनासीअ जूं तक़ाज़ाऊं न पूरियूं कबियूं त पोइ अॻियां सिधो कोन वञी सघिबो। त इन करे बहरहाल हू वरी बि इन करे शाह लतीफ़ जी शाइरी टे शयूं, हू प्राइमरीली आर्ट आहे, अदब आहे, फ़न आहे ऐं तफ़कुर आहे ऐं वजदान आहे ऐं हिकिड़ो इश्क जो मौज़ू आहे। इन करे हुन जूं हर ॻाल्हि त अकुली शिकिल में कोन्हे न, हुन जूं केतिरियूं ॻाल्हियूं ऐं अक्सरती ॻाल्हियूं वजदानी शिकिल में। इन करे तव्हां इन्हनि शयुनि खे जेतिरो सम्झंदव ओतिरो तव्हांखे इहे शयूं ज़ाहिर आहे। ऐं ॿियो त हे कमु पाणी वांगुरु आहे, किनारे ते बीही 500 दफ़ा तरणु सिखंदव, तव्हांखे तरणु कोन ईंदो जेसि ताईं हुन में गिड़ंदव न। जेसि ताईं लतीफ़ साईं जो बैत आहे त तमामु हसीन बैत, त घिड़िया से चढ़िया ईअं अथई मए मते, मए या मोए ॿई चवनि था, सिगा इस्तेमालु थींदा आहिनि। मोए मते महिराण में या मए मते, ॿई ॾाढा हसीन ख़्याल आहिनि। महिराण में पओ टपो ॾेई त मेहार मिलणई सुंभोड़ सोणासीं। त हीउ जेको कमु आहे उहो बि ईअं ई आहे, हर कमु ईअं ई आहे। दुनिया जो हर वॾो कमु जेको आहे उहो तव्हां कोन था परसीव करे सघो बिना गिण जे, जेसि ताईं तव्हां उन में दाख़िल न थिया। इन करे मूं तव्हांखे इन साल जी जर्नी चयो, इन ॻाल्हि तव्हां जर्नी में